साहब अव्हां वटि छा का अंदरूनी ख़बर आहे त उहे कहिड़ा नून लीग जा सीनियर कारकुन आहिनि या पुराणा कारकुन आहिनि जेके नाराज़ थी विया आहिनि, ऐं छा नून लीग उन्हनि पुराणनि कारकुननि खे या सीनियर कारकुननि खे परचाइण में कामयाब थी वेंदी या उहो सुभाणे जो उहे कारकुन जेके आहिनि पार्टी छॾे न हलिया वञनि? जी, पार्टी छॾण जो जेके पुराणा कारकुन हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, जंहिंमें पीपल्स पार्टी, नून लीग ऐं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, पोइ छा कंदा आहिनि, उहे पीपल्स पंहिंजी पार्टी सां नाराज़गी जो इज़हार ख़ामोशी इख़्तियार करण खे कंदा आहिनि, पासीरा थी वेही रहंदा आहिनि, वोट न कंदा आहिनि, सरगर्मी न कंदा आहिनि। इहो घणे भाङे पाकिस्तान जी सियासत में ॾिठो वियो आहे। पीपल्स पार्टी जा नाराज़ कारकुन लाहौर में बि, पंजाब में बि ईअं कयो, उहे साइड ते थी वेंदा आहिनि जेकॾहिं पंहिंजी क़यादत खां, पंहिंजे पार्टी जे फ़ैसिलनि खां नाराज़ हूंदा आहिनि, टिकटनि ते नाराज़ हूंदा आहिनि। नून लीग जे कारकुन जेको असां पहिरीं बि इमदाद सां इहा ॻाल्हि करे चुका आहियूं त जेके इलेक्शन थियूं, बाई इलेक्शन, उन में इहे ई कारकुन हुआ ऐं उन्हनि जा सीनियर जेके कारकुन हुआ ऐं जेको वोट बैंक हो, उहो नाराज़गी पासे में थी वेही रहियो हो, जंहिंजे नतीजे में PTI उतां 15 सीटूं खणी वई हुई बाई इलेक्शन सूबाई असेंबली में। ऐं इहो ई जेकॾहिं इहो मामिलो रहियो त इहो ख़तरो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे त जेको इस्तेकाम पार्टी आहे, इस्तेकाम पाकिस्तान पार्टी आहे, उन्हनि सां तरफ़ां हिननि जेके का डील थिए थी त ज़ाहिर हुनखे कुझु ॾियणो पवंदो। अंग्रेज़ी में चइबो आहे त कार्ट बिटवीन द डेविल एंड द डीप ब्लू सी। उहो फ़िलहाल त हिकिड़ो डेविल ऐं डीप ब्लू सी जे विच में नून लीग फाथल आहे। उन्हनि खे पंहिंजे कारकुननि खे परचाइणो आहे, उन्हनि खे IPP खे बि राज़ी रखिणो आहे, चौधरी शुजात खे बि राज़ी रखिणो आहे। तो इहो हिननि जे लाइ